तेरे पैगंबर जो अरशन ते कदम आहे वो वयो कहिड़े पैगंबर जो अरशन ते कदम आहे बस मुझे मुहम्मद ते हर गाल ख़त्म आहे बस मुझे मुहम्मद ते हर गाल ख़त्म आहे जन रस्तन सां मुझो महबूब घुमियो आहे वो जन रस्तन सां मुझो महबूब घुमियो आहे तन रस्तन जो बिखयो रब पाण कसम आहे वयो कहिड़े पैगंबर जो अरशन ते कदम आहे बस मुझे मुहम्मद ते अदा हर गाल ख़त्म आहे दिल बर जे पसीने जी है मट मुश्को अंबर ना है वो मोहम्मद जे पसीने जी मट मुश्को अंबर ना है मख कान कदें वेठी पुर नूर जिस्म आहे वयो कहिड़े पैगंबर जो अरशन ते कदम आहे बस मुझे मुहम्मद ते अदा गाल ख़त्म आहे चओ सुभान अल्लाह लगो जॾहिं लोआ बेदहन नांग खाधा खिली वेठा वो हजरत अबू बकर सिद्दीक़ जे हंज में साईं आरामिया चओ सुभान अल्लाह त नाग निकतो उन नाग अग में अल्लाह ताला के अर्ज कियो ओ मुझा मौला जे कदे खत्म नबी सरदार मोहम्मद मुस्तफा जो दीदार तो चाया मुखे एतरी उम्र दे पो जने उन गार में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महबूब अबू बकर सिद्दीक़ जे हंज में सुतल हैं ओ नाग हिकड़े बिरड़ मो 39 बिरा 40 बिरा सभिनी खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ बंद करे छडियो त मता आका खे तकलीफ़ रसी पो वो नाग अचे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे खुड़िया डंगे जो तो त इते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखन में गोढ़ा किरी पिया त यकदम महबूब के आराम में सुजागी थी पई अबू बकर छा गाला कि सही मुखे कहीं जीत चक पातो ओ चई सोना परवाह न कर और ते कर खुदा जो कसम जने लुआब मुबारक लगे तो त उन्ने वक्त हजरत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सूरब खत्म थिया त शिफा भी थी वई चओ सुभान अल्लाह लगो जॾहिं लुआब बेदहन नाग खाधा खिली वेठा भली जेड़ा जराह अचन हिते कहीं जो न कम आहे यो कहिड़े पैगंबर जो अरशन ते कदम आहे बस मुझे मुहम्मद ते हर गाल ख़त्म आहे वया सारा नबी सिकंदा उम्मत में शमूलियत ले उन घोट जा उम्मती हूँ असां तो ते करम आहे हाय रब पाण फरमायो वरफाना लक जिक्र कवो रब पाण फरमायो वरफाना लक जिक्र क शाह मुझी ज़िबां आज़मी शाह मुझो कलम आहे वयो कहिड़े पैगंबर जो अरशन ते कदम आहे बस मुझे मुहम्मद ते हर गाल ख़त्म आहे।